दोस्तो लाल सलाम ऐं हक़ मौजूद सिलसिलेवार सादी सम्झ में तव्हांजो पंहिंजो ख़ादिम मोहम्मद ख़याम हाज़िर आहियां। गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां ई जेका सखर IBA पारां JEST ऐं PST जी टेस्ट थी, उन ते तमामु घणा तबसरा, राया, ॻाल्हियूं ऐं तसादुम, तज़ाद ऐं एतिरे हद ताईं जो जेके निहलिस्टिक क़िस्म जूं ऐं रिजेक्शनिस्ट क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं उहे बि साम्हूं पिया आयूं ऐं असां बि ॿुधियूं। उन ते पंहिंजो बि हाल सारो मौक़िफ़ पे ॾिनो। थियो ईअं त हीअ जेका सखर IBA जी जेका टेस्ट थी, उन में जेके सुवाल हुआ, पहिरां इन्हनि सुवालनि जी जेका नोयत हुई उन्हनि ते एतिराज़, पोइ उन्हनि सुवालनि जी जेका मालूमात या उन में जेका पुछियल जेका मालूमात हुई उनजे उन ते सुवाल हुआ, पोइ उन्हनि सुवालनि जो जेको तरीक़ेकार हो, जंहिं तरीक़े सां सुवाल ठाहिया विया उन्हनि ते, उनखां पोइ जेका की ठही उन की ते एतिराज़ थिया ऐं ईअं मजमूई तौर ते मतिलबु हाणे आख़िरकार अचे ॻाल्हि उहा असांजे सिंध जे नौजवाननि जी अहलियत ऐं नाअहलियत ॻाल्हि अचे दंग कयो त उहा असांजा पोइ सिंध जा नौजवान शायदि नाअहल आहिनि या हुननि खे पढ़णु लिखणु कोन थो अचे, तंहिंजे करे। ऐं ॿिए पासे जॾहिं असां ॾिसूं था त जेका मुअल्लिमी आहे या उस्ताद बणिजणु आहे, उहो को क्लर्क या को पटे वालो या चौकीदार बणिजणु कोन्हे। यकीनन असां इहो सम्झूं था, हर को माण्हू इहा ॻाल्हि सम्झे थो त यकीनन असांजा नौजवान, लखे नौजवान बेरोज़गार आहिनि, पर जॾहिं असां चवंदासीं त इन्हनि खे हिकिड़े मख़सूस तरीक़ेकार सां इन्हनि खे सिलेक्ट करे टीचिंग जे लाइन में आंदो वञे या उन्हनि जो टीचर प्रोफेशनलिज़म उन में पैदा करण जे लाइ को कमु कयो वञे, त उनजो हिकिड़ो पूरो हिकिड़ो तरीक़ेकार थींदो, हिकिड़ो प्रोसेस थींदो, जंहिं ते असां ॻाल्हि रखूं था। पर ॿी अहम ॻाल्हि इहा आहे त इन जे ई विच में सेंट्रल सुपेरियर सर्विस कमीशन जो इम्तिहान बि थियो। कुझु दोस्तनि इहे पे ख़्याल ऐं राया वंडिया त जेको ही PST जी टेस्ट ऐं JEST जी टेस्ट दोस्त पास करे वियो तो CSS 12 सां पास करे वेंदो या हीअं थींदो हूअं थींदो। हालांकि हिन क़िस्म जो जेको असांजो तालीमी निज़ाम आहे, इन तालीमी निज़ाम जो जेका साख़्तियात आहे या जेको हुनजो स्ट्रक्चरलिज़म आहे, उहो अहिड़ो त वाइड़ो ऐं बेबुनियाद आहे जो असां वटि कंहिं बि क़िस्म जी का ठोस जेका उहो सबूत असांजे सिख्या जे हवाले सां या असांजे परफॉर्मेंस जे हवाले सां कोन्हे। इहो तमामु हिकिड़ो बुनियादी फ़िक्री सुवालु आहे तालीम जे लाइ बि ऐं उहे सभु माण्हुनि जे लाइ जेके तालीम जे हिन पूरे फील्ड सां लाॻापियल आहिनि या अॻिते हली हू हिन तालीम जे फील्ड सां लाॻापिजणु चाहिनि था। अॼु जेका असां ॻाल्हि कयूं था उहा हीअ त मिसाल तौरु हीअ हिन क़िस्म जूं जेके रियासतूं आहिनि उहे पंहिंजे साख़्तियात खे या पंहिंजे स्ट्रक्चरलिज़म खे एतिरो त सोढ़ो कंदियूं आहिनि त हिते जेके इंडिविजुअल त छा पर हिते पूरी क़ौम जेका आहे या क़ौमियतूं नंढड़ियूं जेको क़ौमी इकायूं आहिनि उन्हनि जी जेका आइडेंटिटी आहे, उन्हनि जो जेको कल्चर आहे, तारीख़ आहे, उहा कंहिं तरीक़े सां हिकिड़े मेन स्ट्रीम कल्चर या सेंट्रलिस्टिक क़िस्म जे कल्चर में उहा हरूभरू मर्ज थी वञे। हुननि जो जेको सोशो इकोनॉमिक बैकग्राउंड आहे उहो हुननि खां डिफर न करे सघे, मतिलबु हुन वैराइटी न अचे। हीअ जेको यकसां ऐं हिकिड़ो क़ौमी निसाब वारो जेको मसइलो आहे, इन खां वधीक ॿी का बि शिकायत हुन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त हिननि सभिनी माण्हुनि खे बजाए जो सिंधी, पंजाबी, बलोच, पश्तून ऐं सराइकी करे पेश कजे, हिननि सभिनी खे पाकिस्तानी करे पेश कजे, बसि ॻाल्हि ई ख़तमु। ऐं पोइ हुन में ॿोली बि हिकिड़ी हुजे, हुन में जेको आहे कल्चर्स बि हिकिड़ा हुजनि, इंस्पायरेशन बि हिकिड़ी हुजनि। बहरहाल इहो थोरो पोइ जो मौज़ू आहे। अॼु जंहिं मौज़ूअ ते असां ॻाल्हि कयूं था उहा आहे उस्ताद थियण जे लाइ अहलियत ऐं नाअहलियत जो सुवालु। मूंखे ज़ाती तौर ते तमामु घणो हमदर्दियूं बि आहिनि। मां सम्झां थो त मुंहिंजे हिन वीडियो रखण खां पोइ ज़ाहिर आहे जाइज़ क़िस्म जी तनक़ीद बि ईंदी त हिकिड़े सियासी समाजी वर्कर जे हैसियत सां तव्हांजो फ़र्ज़ु इहो पिए थियो त तव्हां जेको नौजवान आहिनि उन्हनि जो पासो वठी ऐं उन्हनि खे कंहिं तरीक़े सां गाइड कयो या उनजे पासे बीहो त बाबा तव्हां सां वॾी नाइंसाफ़ी थी आहे। जेतोणीकि हिन में को बि शक कोन्हे को त हीअ जेके बि लखे नौजवान जिन प्राइमरीअ जे टेस्ट या JEST जी टेस्ट में जेके जिन खे घटि मार्कूं मिलियूं आहिनि, सां नाइंसाफ़ी थी आहे। पर मां सम्झां थो त इहा नाइंसाफ़ी इतां खां शुरू नाहे थी जितां असां सम्झूं था। इन नाइंसाफ़ीअ जा बुनियाद असांजे पटीअ खां वठी, मतिलबु जॾहिं असांजी कचे जमायत में दाख़िला थिए थी त उतां खां हिन जा नाइंसाफ़ीअ जा बुनियाद शुरू थियनि था। ऐं असांखे कहिड़े तरीक़े सां पहिरियों दर्जो पढ़ायो थो वञे, ॿियूं, टियों, चोथों, प्राइमरीअ जी तालीम उनजी लेवल छा आहे, उहे जेके उस्ताद असांखे उहो प्राइमरीअ जी तालीम ॾियनि था उन्हनि जी केतिरी तरबियत थियल आहे,
उन्हनि खे जेके एजुकेशन जा जेके टर्मिनोलॉजी आहे या एजुकेशन सां रिलेवेंट जेके मामला आहिनि उन्हनि जी केतिरी ख़बर चार आहे। जेतोणीकि सॼे जो सॼो जेको पूरो जेको नमूनो आहे उहो स्ट्रक्चरलिज़म या साख़्तियात आहे, मतिलबु हिकिड़ो ठहियो ठुकियल नक्शो आहे जेको रियासत ई छॾियो आहे। पर माना जेतर ज़ाहिर आहे जॾहिं असां इहा ॻाल्हि कंदासीं त पूरो हिकिड़ो स्ट्रक्चरलिज़म जो पार्ट आहे, त यकीननि असां इन ई स्ट्रक्चरलिज़म जे बुनियाद ते असां समाज जा ॿिया बि खोड़ मामला उकलायूं था। मिसाल जे तौर ते तव्हां जॾहिं गाॾी हलायो था त ड्राइविंग लाइसेंस तव्हांखे ठहिराइणो पए थो, या तव्हां को हथियार वठो था त तव्हांखे आर्म्ड लाइसेंस वठिणो पवे थो। तव्हांखे जॾहिं को पंहिंजो घर ठहिराइणो आहे या को प्लाट ख़रीद करिणो आहे त इन ई रियासत जे इन स्ट्रक्चरल जेको तरीक़ेकार आहे उनजे तहत तव्हांखे उन जा कागज़ पत्र जेको रेवेन्यू डिपार्टमेंट आहे उनखां ठहिराइणा पवनि था, टैक्स पे करिणो पवे थो। जॾहिं बैंक में अकाउंट खोलणु वञो था त उते तव्हांखे कानूनी घुरिजूं पूरियूं करणियूं थियूं पवनि। अदालतुनि में वञो था, ॿार जी बर्थ थी थिए, नादरा वञो था, कार्ड ठहिरायो था, मतिलबु हर जॻह ते साॻियो ई हिकिड़ो स्ट्रक्चरलिज़म आहे जेको असां फॉलो कयूं था। अची असांखे उहा ॻाल्हि हिते थी यादि अचे त हिते असां वटि हिन क़िस्म जा कानून ऐं उसूल छो आहिनि। ऐं कल्ह खां काफ़ी दोस्तनि इहे ॻाल्हियूं पिया कयूं त बाबा असां वटि अहिड़े क़िस्म जी छो प्रैक्टिस आहे त बाबा नौजवाननि खे रोज़गार ॾियण जे लाइ के जेके आहे उसूल ऐं कानून क़ाइदा थियणु घुरिजनि। यकीननि मां पाण इन राय जो आहियां त जेको बि नौजवान यूनिवर्सिटी पास करे थो या जंहिं बि क़िस्म जे हिन मां तालीम फ़ारिगुल तहसील थिए थो, हू जेको आहे डिग्री वठी निकिरे थो, त पोइ इहा रियासत जी आहिनि ज़िम्मेवारी आहे त हुनखे हुनजे लाॻापियल फील्ड में जेको पंहिंजी हुनखे नौकिरी ॾिनी वञे। हाणे जेको ॿियो सुवालु आहे उहो थोरो हिन खां अलॻि आहे। उहो अलॻि हिन तरीक़े सां आहे त मिसाल जे तौर ते सवेरे इहा ॻाल्हि मूं कई त को बि माण्हू कूड़ी सर्टिफिकेट खणी जेकॾहिं डॉक्टर थियणु चाहींदो असां हुनखे अताई डॉक्टर चवंदासीं, ऐं जेकॾहिं को माण्हू कूड़े सर्टिफिकेट ते वञी वकील थींदो त वकील हुनजे ख़िलाफ़ु केस कंदा, ऐं उहो केस कोर्ट में हलंदो। टियों चोथों ॾींहुं बि कोर्ट में हिकु औरत खे गिरफ़्तार कयो वियो आहे त हुन हाई कोर्ट कराचीअ में, त हुन जेको आहे कूड़ी सर्टिफिकेट खणी हुन वकालत कई आहे। कराचीअ में आहे, लाहौर में, बहरहाल हाई कोर्ट जो को केस हो त वकालत कई आहे ऐं उन ते जेको आहे बाक़ाइदे मुक़दमो दर्ज थियो, FIR दर्ज थी त तव्हां ईअं छो कयो आहे। जॾहिं असां ॿियनि सभिनी मामलनि में प्रोफेशनलिज़म जी ॻाल्हि कयूं था त इहा ॻाल्हि टीचर प्रोफेशनलिज़म में छो कोन था कयूं। जॾहिं त जेकॾहिं असांजा इंजीनियर, असांजा जेके डॉक्टर्स आहिनि, असांजा वकील, असांजूं जेके ॿिया सभई प्रोफेशन आहिनि उहे पंहिंजे हिकिड़ी जेका प्रोफेशनल कैपेसिटी आहे ऐं जेके प्रोफेशनल रिक्वायरमेंट्स आहिनि पूरियूं करे उनखां पोइ अपॉइंट था थियनि या उन्हनि खे हुन में इन कयो थो वञे, त पोइ हीअ जेका सॼी लखे माण्हुनि जी सिर्फ़ु उस्ताद थियण ते थी लॻे, इहा थोरी पंहिंजे क़ौम सां हिकिड़े नंढड़े क़िस्म जी नाजाइज़ी आहे। मां ईअं नथो चवां त हीअ सभु नौजवान जेके बेरोज़गार आहिनि सभिनी खे बेरोज़गार रखियो वञे। मुंहिंजी इहा न सिर्फ़ु घुर आहे पर मां हिन नौजवाननि सां हर क़िस्म जे तहरीक में, हर क़िस्म जे वेड़ में, क़ानूनी, इख़लाक़ी ऐं माली हर क़िस्म जी वेड़ में मां हिन सां गॾु हूंदुसि। पर इहे सभु उस्ताद छो थियनि, मुंहिंजो सुवालु सिर्फ़ु इहो आहे। इन्हनि खे ॿियूं नौकरियूं मिलणु घुरिजनि। एॾा वॾा डिपार्टमेंट्स आहिनि असांजा जिन में असां वटि तमामु घणी ज़रूरत आहे। एग्रीकल्चर सेक्टर में, बायोटेक सेक्टर में असां वटि केतिरी माण्हुनि जी ज़रूरत आहे, इंडस्ट्रियल सेक्टर में केतिरी माण्हुनि जी ज़रूरत आहे, ऐं खोड़ जेके असांजा ॿिया नंढा वॾा जेके सेक्टर्स आहिनि उहे पब्लिक सेक्टर्स आहिनि। मिसाल बाबा जेका रेवेन्यू डिपार्टमेंट आहे उन में केतिरनि माण्हुनि जी ज़रूरत आहे, इरीगेशन डिपार्टमेंट में केतिरनि माण्हुनि जी ज़रूरत आहे, त भला ऐं या डिफेंस आहे, मिसाल पुलिस जो जेको खातो आहे, ऐं लॉ डिपार्टमेंट आहे उन में केतिरनि माण्हुनि जी ज़रूरत आहे। सभिनी डिपार्टमेंट्स में एतिरी ज़रूरत आहे, बैंकिंग सेक्टर में ज़रूरत आहे। सभु माण्हू हरूभरू उस्ताद छो थियनि, मुंहिंजो सुवालु सिर्फ़ु फ़क़ति इहो आहे। मां सम्झां थो त असां जेको उस्ताद थियणु आहे उहो बुनियादी तौर ते पंहिंजे पाण में हिकु तमामु वॾी चैलेंज आहे। ऐं दुनिया में हाणे जॾहिं असां दुनिया जी ॻाल्हि था कयूं त यकीननि असां हुन साॻिए स्ट्रक्चरलिज़म जी ॻाल्हि था कयूं जेको सॼी दुनिया जे सभिनी रियासतुनि वटि मौजूदु आहे। जिते जिते बुहा साख़्तियात आहे त हुननि पंहिंजो हिकिड़ो तरीक़ेकार हिकिड़ो डेवलप कयो आहे। उन तरीक़ेकार जे तहत सिर्फ़ु उहे माण्हू उस्ताद थी सघनि था जिन वटि जेके लाॻापियल डिग्रीज़ आहिनि उहे मौजूदु हूंदियूं या लाॻापियल कोर्सिस मौजूदु हूंदा।
14-15 में मां असिस्टेंट डायरेक्टर हुउसि सिंध टीचर एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी में आर्ज़ी तौर ते स्टाफ गैप अरेंजमेंट ते मां उते वियो हुउसि ऐं मां उते असिस्टेंट डायरेक्टर हुयुसि टीचर लाइसेंसिंग जो, उहो कंपोनेंट मां डील कंदो हुउसि। त उन वक़्त में जेके असां रूल्स फ्रेम कया हुआ उहे कुझु हीअं हुआ त मुस्तक़बिल में जेके बि टीचर्स भर्ती थींदा उन्हनि जे लाइ प्री सर्विस में माना सर्विस खां अॻु में उन्हनि खे BEd ऑनर्स जो कोर्स करिणो पवंदो। BEd ऑनर्स जे कोर्स करण खां पोइ हुननि खे स्पेशलाइज़ेशन करणी पवंदी त हू साइंस जा टीचर्स थियणु था चाहिनि, आर्ट जा टीचर थियणु था चाहिनि या जेको आहे कंहिं ॿिए मौज़ूअ जा टीचर्स थियणु था चाहिनि। पोइ उन हवाले सां हुननि जी लगातार तरबियत थींदी, असेसमेंट थींदी, पोइ हुननि खे हिकिड़ो प्रोबेशनरी लाइसेंस मिलंदो जंहिंजे बुनियाद ते हुननि खे टीचिंग में मतिलबु पब्लिक ऐं प्राइवेट ॿिन्हिनि सेक्टर्स में हुननि खे टीचर थियण जो जेको मौक़ो मिलंदो। ऐं इहो प्रोफेशनलिज़म अहिड़े ई क़िस्म जो हो जीअं कंहिं इंजीनियर खे जेका पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल या कंहिं डॉक्टर खे पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल काउंसिल जी जेका अथॉरिटी जी जेका डिग्री आहे उनजी का सनद हासिलु हुजे त इहा सनद ॾियण जो जेको कमु हो सिंध टीचर एजुकेशन डेवलपमेंट अथॉरिटी जो। तॾहिं जॾहिं असां उन क़िस्म जी ॻाल्हि ॿोल कई पे त ॾाढी मुखालफ़त थी त हाणे अॻिते हली तव्हां टीचर लाइसेंसिंग कंदव ऐं टीचर लेसन कंदा। अच्छा, जेके इन सर्विस उस्ताद आहिनि उन्हनि जे लाइ बि ई पैटर्न असां रखियो त जेके उस्ताद इन सर्विस हूंदा जिन जी जेकॾहिं टीचर प्रोफेशनलिज़म जा कोर्सिस न आहिनि थियल त पोइ उन्हनि खे जेको आहे मुख़्तलिफ़ कोर्सिस मां गुज़ारे उन्हनि कोर्सिस जी असेसमेंट करे उन्हनि खे वरी उन लाइसेंस ते एट पार बीहारबो त उहे जेके फ्रेश उस्ताद भर्ती थिया आहिनि उन्हनि सां गॾु हुननि जी जेका परफॉर्मेंस आहे उहा मैच थी बीहे। ऐं पोइ वरी असां की परफॉर्मेंस इंडिकेटर्स बि डेवलप कया हुआ त टीचर्स जे हिन लाइसेंसिंग वारे प्रोसीजर खे बहितर करण जे लाइ असां कीअं उन परफॉर्मेंस खे मेंटेन करण जे लाइ परफॉर्मेंस इंडिकेटर्स ठाहींदासीं जंहिंजे बुनियाद ते ई जेके टीचर्स जूं सीनियरिटीज़ या टीचर्स जे जेके इंक्रीमेंट्स वग़ैरह उहे ठहंदियूं। उन जो लाइ छा थियो, मां त वरी पंहिंजे डिपार्टमेंट आयुसि, मूं अचे कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट जॉइन कयो एज़ अ लेक्चरर। पर मां रुगो इहो थो चवणु चाहियां त हीअ जेके हेतिरा दोस्त नौजवान बेरोज़गार आहिनि इहे लाज़मी कोन्हे त उस्ताद थियनि। मुंहिंजी फ़क़ति डिमांड इहा आहे त इहे सभु बेशक नौकरियूं कनि, इन्हनि खे रियासत नौकिरी ॾिए, उन्हनि जो फ़र्ज़ु आहे रियासत जो ऐं हिननि जो हक़ आहे त उहे रियासत खां नौकिरी वठनि। पर उस्ताद जे लाइ फ़क़ति उहे माण्हू अचनि जिन खे वाक़ई बि उस्ताद थियणो आहे। छो त तव्हां ॾिठो आहे त हीअ जेका असां जंहिं नाइंसाफ़ी जी ॻाल्हि मूं कई उहा नाइंसाफ़ी असांजे प्राइमरी लेवल खां थींदी पई अचे। इहो को रियासत जे स्ट्रक्चरलिज़म जो सुवालु न आहे। बुनियादी तौर ते त खणी असां सभु हुन रियासती स्ट्रक्चरलिज़म जो ई पार्ट आहियूं, पर मां का हिन में IBA जी एडवोकेसी कोन पियो कयां, का सिंध गवर्नमेंट जी एडवोकेसी कोन पियो कयां, पर मां हिन क़ौम जी एडवोकेसी पियो कयां त हिन क़ौम खे प्रोफेशनल उस्तादनि जी ज़रूरत आहे ऐं प्राइमरी सतह ते तमामु घणी महारत वारनि उस्तादनि जी ज़रूरत आहे। एलिमेंट्री सतह ते उनखां जेको आहे बहितर उस्तादनि जी ज़रूरत आहे। सेकेंडरी लेवल ते त अञा वधीक जेके लैब इक्विपमेंट खां वाक़िफ़ु उस्तादनि जी ज़रूरत आहे। उन सां गॾोगॾु हीउ जेको पूरो असांजो सिस्टम आहे उन में अपग्रेडेशन करण जी बहितरी करण जी ज़रूरत आहे। पर मतिलबु उनजो जेको पहिरियों ॾाको आहे उहो आहे क्वालिटेटिव उस्ताद। जेकॾहिं उस्ताद क्वालिटेटिव न आहे या उस्ताद कंहिं बि मामले में खुटल आहे या उनजी जेका टेस्ट थी आहे उहा सही न वरिती वई आहे या उनजी जेका रिक्रूटमेंट आहे उहा सही चैनलाइज़ तरीक़े सां न थी आहे त पोइ शायदि असां जंहिं तालीम जो ख़्वाबु ॾिसूं पिया हेतिरा नौजवान भले भर्ती थी वञनि उहे शायदि उहो जेको ट्रैक आहे एजुकेशन जे स्टैंडर्ड जो उन ते शायदि न पहुची सघनि, छो त हिननि में अञा प्रोफेशनलिज़म जो लेक आहे। टेस्ट जे हवाले सां इहा ॻाल्हि ज़रूरु रखंदुसि त हीअ जेका टेस्ट थी आहे या जेका उस्तादनि जे भर्तीअ जी इन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टेक्स्ट बुक बेस्ड नॉलेज ऐं अंडरस्टैंडिंग जा क्वेश्चन्स हुया ऐं किथे किथे GK ऐं ॿिया जेके सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि जे सम्झ जा सवाल हुया। पर इन में जेका पॉलिसीअ जे मुताबिक़ जेका असां 2014 जी जेका पॉलिसी डेवलप कई 15 जी उन में इहो डेवलप कयो त हिन में जेको प्रोफेशनल मेजर्स आहिनि, ख़ासि तौर ते पेडागॉजी आहे, असेसमेंट आहे, क्लासरूम मैनेजमेंट आहे, टीचर लीडरशिप आहे, इन्हनि सभिनी स्कूल ऑर्गेनाइज़ेशन आहे, इन्हनि सभिनी जा सुवाल उन में शामिलु हुजणु घुरिजनि त जीअं उस्ताद जो जेको प्रोफेशनल कैरेक्टर आहे या जेका प्रोफेशनल कैरेक्टर बिल्डिंग आहे उहा हुनजी या हुन जेको किरदारु आहे हिकिड़ो पेशावराणे उस्ताद जे तौर ते जीअं इंजीनियर प्रोफेशनल था थियनि, जीअं डॉक्टर प्रोफेशनल था थियनि त उहो पंहिंजे लाॻापियल फील्ड में इम्तिहानी था अचनि। सो हिन IBA वारी हिन टेस्ट में त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन हुई, या त हिकिड़ी
जेको आहे मतिलबु उनखे चयो त उन मामले सां रिलेवेंस ई अजाई आहे, छो त उहो उन प्रोफेशनल क़िस्म जी आहे, टेस्ट ई कोन हुई। पर असांखे बतौर सिंधी हिन धरतीअ जो दर्द रखंदड़ माण्हुनि खे इन ॻाल्हि ते बज़िद न हुजणु घुरिजे त हरूभरू इहे सभु जा सभु दोस्त असांजा भेणूं ॿाहिरि हरूभरू उस्ताद थियनि। उस्ताद उहे थियनि जिन खे इन मामले में अॻिते वधण जो शौक़ु हुजे ऐं प्लस में हू इन क़िस्म जी सम्झ रखंदा हुजनि त असांखे अॻे या पोइ अहिड़े क़िस्म जी डिमांड करणी आहे हिन पूरी रियासत जे मशीनरीअ खां, हिन पूरे मिकेनिज़म खां, जेका लॻभॻि नामुमकिन आहे त असां अहिड़ी डिमांड हू असांजी पूरी करे ॾियनि त असांखे अहिड़े क़िस्म जो माहौल ॾिनो वञे त असां प्रोफेशनल टीचर्स पैदा करे सघूं। पर घटि में घटि क्वालिटेटिव टीचर्स जो हुजणु हिन वक़्तु हिन दौर में सिंध जी तमामु वधीक ज़रूरत आहे, छो त असांजो जेको नौजवान आहे उहो डिग्रियूं वठंदो पियो अचे ऐं ॾिठो वियो आहे त सिर्फ़ु सिंध जो ई न पर पूरे ई जेको पूरो सिस्टम आहे, उन पूरे सिस्टम जो जेको नौजवान आहे उहो डिग्रियूं वठंदो पियो अचे, पर उन में जेका पुठियनि ॻाल्हि ॿोल में मां ॻाल्हि रखी आहियां त उनजी अहलियत, उन जूं क़ाबिलियतूं, उनजा रवैया उहे तालीम याफ़्ता न पिया थियनि। सो ॻाल्हि तमामु वॾी थी वेंदी। हिन ॻाल्हि ते यकीननि तनक़ीद थींदी ऐं तनक़ीद बि मुंहिंजे सियासी दोस्तनि जे पारां ई थींदी त तव्हां वरी पोइ साॻियो रियासत जो ऐं सखर IBA जो बयानियो खयो या सिंध हुकूमत जो बयानियो खयो तव्हां बीठा आहियो। हक़ीक़त में मां न रियासत खे सपोर्ट थो कयां, न सिंध IBA खे सपोर्ट थो कयां, न सिंध हुकूमत खे। मां सिर्फ़ु रुॻो इहा ॻाल्हि थो कयां त जेके उस्ताद असां वटि अचनि उन्हनि जा मयार तमामु बहितर हुजणु घुरिजनि ऐं उन्हनि मयारनि जे लाइ असां तव्हां सभिनी खे गॾिजी कोशिशि करणी पवंदी त जीअं मुस्तक़बिल जो जेको असांजो उस्ताद आहे, जेको असांजे मुस्तक़बिल जो ममार आहे, माना उन मुस्तक़बिल खे ठाहिण वारो जेको माण्हू आहे उस्ताद आहे, उन ते असांखे को बि कंप्रोमाइज़ न करणु घुरिजे। तव्हां सभिनी जी महिरबानी।